अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। फ्रेंड्स, मैरिज किचन में जैसे तव्हांजे लाइ बीफ पुलाव जी रेसिपी खणी आया आहियूं। ही बीफ पुलाव ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां तक़रीबन 4 खां 5 टेबल स्पून तेल विझूं था ऐं हाणे जावित्री विझूं था हिकु अदद, दालचीनी जी हिकु अदद स्टिक विझूं था जेका तक़रीबन 2 इंच जो पीस आहे, लौंग विझूं था 6 खां 8 अदद, साबित कारा मिर्च विझूं था 1 टीस्पून, बादियान जो गुल आहे 1 अदद, जीरो विझूं था 1 टीस्पून, कमाल पटर जा पत्ता आहिनि 2 अदद, नंढा फोटा विझूं था 5 खां 6 अदद ऐं कटियल बसर आहे 1 अदद विचोली साइज़ जो बसर खणी असां कटे छॾियो आहे ऐं हाणे बसर खे लाइट गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, बसर गोल्डन थी चुको आहे। हाणे असां विझूं था वॾो गोश्त 600 ग्राम्स, ऐं हाणे कुझु मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं विचोली बाहि ते गोश्त खे पचायो आहे। हाणे विझूं था थूम जो पेस्ट 1 टेबल स्पून, अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून, लूण विझूं था 3 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था, सुकन हणण जो पाउडर आहे 1 टेबल स्पून, हेड विझूं था 1/2 टीस्पून, कारन मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून ऐं हाणे चङी तरह सां सभिनी शयुनि खे मिक्स कयूं था। सभई शयूं मिक्स करे हाणे तक़रीबन 6 खां 8 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 6 खां 8 मिनट्स ताईं विचोली बाहि ते गोश्त खे पचायो आहे। हाणे विझूं था दही 1.5 कप, ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ गोश्त खे ढक ॾेई करे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं पाणी विझूं था 1.5 कप। डेढ़ कप पाणी विझी ॿीहर ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे 20 खां 25 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। 20 खां 25 मिनट्स ताईं गोश्त खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं हिकु दफ़ो ॿीहर ढक ॾेई तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते गोश्त खे पचायो आहे। हाणे गोश्त जो पाणी ख़ुश्क थी चुको आहे। हाणे असां विझूं था चांवर 2.5 कप। चांवरनि खे असां तक़रीबन अधु कलाक पहिरियां पिसाए रखियो हुयो ऐं हाणे 2.5 कप चांवरनि सां गॾु 4 कप पाणी विझूं था। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। सावा मिर्च विझूं था 5 खां 6 अदद,
फूदन जा पत्ता विझूं था 2 खां 3 टेबल स्पून। ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते चांवरनि खे पचाईंदासीं ऐं ढक सां पूरो न ॾींदासीं, अधु ढक ॾींदासीं। पंज मिनट्स ताईं चांवरनि खे पचाइण खां पोइ ढक हटायो आहे ऐं हाणे चांवरनि जो पाणी ख़ुश्क थियण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, चांवरनि जो पाणी ख़ुश्क थी चुको आहे। हाणे चांवरनि खे असां दम ते रखूं था। असां हिते पेपर टॉवल रखे मथां ढक ॾियूं था। तव्हां चाहियो त कोई कपिड़ो रखे बि ढक ॾेई सघो था त जीअं चङी तरह सां बाफ़ अंदरि बंदि थिए ऐं चांवर सही सां ॻरी वञनि। ढक ॾेई करे 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते चांवरनि खे दम ते रखियो आहे। जी फ्रेंड्स, तक़रीबन 10 मिनट्स ताईं हल्की बाहि ते चांवरनि खे दम ॾियण खां पोइ असांजो मज़ेदार बीफ पुलाव हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।